मूंखे जेको चयुमि सम्झी? सरदार साईं तव्हां जी ॻाल्हि मां न सम्झा। मुमकिन आहे तोखे अलरट रहणो आहे कीअं बाबा साईं? बिल्कुल, पर तूं मंठार ऐं जबार सां राब्ते में रहो। राब्ते में आहिनि, न रहंदा। ॾेढरी ऐं ज़ुकाम। उते गार्ड रखबा जेके हिफ़ाज़त कंदा ऐं तूं उन्हनि जी ख़िदमत कंदे। नवाज़ जो कम ई निवड़ा ताईं ख़िदमत आहे। होशियारी बि चवीसि न बाबा साईं। मता ॻाल्हि वते वावरींदो ऐं दुनिया खे ॿुधाईंदो। गौर जे ॻाल्हि वावरी आई न त बूसाटे छॾींदोमांसि। सरकार नवाज़ आज़मायल आहे तव्हांजो ऐं आज़मायल खे न आज़मायल। ही मामलो ॿियो आहे जो हुन में थोरी कमी पेशी थी त उॾामी विधे आसमान ॾे। बिला वक़्त खां अॻ में ड्राड़ थींदी, वक़्तु अचे त पतो पवंदो त नवाज़ केतिरो नही आहे। गौर जी बाबा साईं। तूं अवल नसीर खे निंड ॾियार। हुकुम बाबा साईं। मीरल लाकब, नसीर निंड। बादल हिकु जंग, बाक़ी मामलो आसान। समझी वए न गौर त नूरी ऐं खदीजा ठक कराची। उमिरांदी आहे गोहर सरदार, अञा न सम्झंदुमि। जे जबार ऐं मंठार कोताही कई त पोइ तूं ड्रम वांगुरु वॼी विधे। ईसन कहिड़ी ॻाल्हि आहे जो सह कंदे संगत कठी कई अथई? सोडल मां सरदार शहबाज खान जी ओताग जे दरवाज़े खां थी मोटियुसि। मुंहिंजे कननि ते न जेकी आवाज़ पियो ॿुधी दहलजी वियुसि ऐं अंदरि वञण ते दिलि ई न चयो। आवाज़? हा कासिम, हद थी वई। हद बि कहिड़ी ईसन? अनवर ॿुधाईंदे ॾकणी वठी थी वञे त सरदार बि ईअं सोचे सघे थो। सम्झो त डोड़ंदे पहुतो आहियां। ड्रेक न कर ईसन, न कर ड्रेक। यार नहीं ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे? सोडल सरदार शहबाज खान उन्हनि मायुनि माई खतीजा ऐं नूरी लाइ का ख़तरनाक ॻाल्हि पियो करे। चवे पियो त वाकई सन इन्हीअ त हद करे छॾी। इन ई हद जी हैरत अजाई आहे सोडल। अजाई नाहे अनवर। आहे कीअं न आहे? सांड जो रंग तब्दील कंदड़ लाइ हैरत करण ते मूंखे हैरत आहे। अनवर कसम करनि था हारे या मारे। ऐं सोढल जी छड़प सोड्र हाथी हंधो न चुरे। सोडल मां त चवां थो त माई खतीजा वारनि ते पहिरो ॾिजे। ईसन मूं वटि ॿी ट्रिका ॿी। सोडल कहिड़ी? उहा ट्रिक इहा आहे त अवल जब्बार ऐं मंठार सां मल्ह कजे। इहा आहे ट्रिक। पुट न मलाखड़ो आहे न ई वरी तूं मल आहीं। ॿुध त सही, विच में टपकी थो। पहिरियों ॻाल्हि पूरी ॿुध। ॿुधाए। ॿुध असां चैन खे ख़बर आहे, घणनि खे चैन खे, उन खां पोइ अलाह खे। मंठार ऐं जब्बार खे ॻोल्हे मंटो ऐं टुंडो कयोनि त जीअं रंटजनि ऐं पोइ सोडल पोइ इन्हीअ शहबाज खान खे अगवा था कयूं ऐं उन खां पोइ उनखे हिकिड़ी जाइ ते थमे सुकी मानी था खारायूंसि। सुकी मानी
छो त सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। जेकॾहिं मां पंहिंजीअ ते अचां त हिक खड़के सां खीर थर टपी वञी खुशदार दम कंदी दादा न। तोखे शायदि सरदार संघार खान जे सघ जी सुमक ई नाहे। सरदार खीरथर के कीअं खीरथर टपाईंदे तरीक़ो तो ॿुधाए। खीरथर के खणी सघंदे? तूं पंहिंजो पाण खे खीरथर थो समझी? सरदार मां कुछ भी न आहियां। उत्तम ज़ात सिर्फ मुझे मौला जी आ, पर खड़के ना ख्याल वींदो ई न आहे। तूं केर थींदो आहीं? केर थींदो आहीं तूं? खेर जे नक ते झीर ॾियण वारो। तपो न सरदार, ये खेरू एॾो मोतबर न आहे जेको मूं ते हमलो करे चुको आहे। मुंहिंजो सोट मज़हर ज़ख्मी आहे। अलाह तो हुनखे हयाती ॾिनी, पर ही हुनखे क़त्ल करे चुको आहे। ऐं तूं जेको मथस हमलो करायो चुड़ी चुड़ी चढ़ियो आहे सो विसरी वई? सरदार मूं वटि साम पयल औरतूं हिन अगवा कयूं। वो मामलो छा माफ़ करण जहिड़ो आहे? हिन मकार सरदार गाजी खान जहिड़े शरीफ माण्हूअ सां धोखो कयो आहे, उनखे धोखेबाज़ी में रखियो आहे। इहो कॾहिं खां तव्हां हिन खां पुछो आहे? आहिस्ते ॻाल्हाए दादन, मरोड़ जी न वञी, मौला जी मेहर सां। सरदार हिन ॿोलड़े खे लगाम ॾे, त मां तुंहिंजे अॻियां कुझु करे न वियां ऐं पोइ तूं हुनखे गुस्ताखी समझी न वञी। मां सिर्फ टिजंदो रब जी ज़ात खां। जेकॾहिं तोखां टिजां त हिते अचां न सरदार न। फैसलो तो वटि आहे। सोचे समझी कदम खणजो। ऐं हा, जेकॾहिं ही दादन कसूरवार थियो न त असां खुद तो वटि अची फैसलो ॾींदो। बाक़ी हिननि पंहिंजनि खे रोके छॾ, मूंसां न चइनि दादन मौत आहे। मौत डरणो नाहे, नाहे डरणो। हिक आम ऐं खसीस माण्हू सरदार सां तो सीनो साए, जेकॾहिं न ॿियो सरदार हुजे हा त दादन कुसजी कामनि जे हवाले थी वञे हा। मूं पंहिंजो कसूर कोन थो ॾिसी, छीर थो ॾी। बस मूंखे सोचण ॾियो। जेकॾहिं दादन मां कान निकिती त मालूम थी वेंदुसि त सरदार संगार खान छा आहे। अल्लाह रे गले मना दे जुल्म करे, मना दे अल्लाह तो के वडी जमार ॾींदा। मां पकुड़े पीर ते देख पासे दुबारे लाई ते चलो मां ॻाल्हाए नथी सघां, अल्लाह खे मन वञ हितां। पर मां त ॻाल्हाए सघां थो न। मां त भला फ़कीर वेझा वञे वञे पचर छॾे, तकलीफ़ आहे मूंखे। मां त ही जेको दॾु आहे न, मां साथ जे सभु सिर जूं बलाऊं खणण लाइ तयार आहे। इहो भला मां वठी अचां
या जूस वठी अचां ॾाढ़ूअ जो त ताक़त करी। ही फ़क़ीर त सभु कुझु करण लाइ तयारु आहे न। जेसी ताणी फ़क़ीर जे मथे जी ख़ारिश न लहंदी न तेस ताणी मठ करे न वेहंदो। तू मुड़ी नथो न सुणा। हाँ जी हूँ बीमार बाकी फ़क़ीर न मिलण लाइ तयारु। या तकलीफ़ न कर वञा थो मां राति। वञ त कढे न तिञ बे पीरा। पक वञा मां साथ पर इहो न जेको ने तकलीफ़ में इशारो करी आहे त इहा उॾामी अचां। भला ख़ैर इशारो न की भला फ़क़ीर वेहे या वञे। वञ तारो चाहे थी। वञा थो वञा मां साथ मिठी दात। हतान खे नसत कबी त हुदड़ी दादान चरे का फासिजी वई हां। हे अल्लाह मूंखे त मथो। मगन अलू अलू कुछ न कयो यार। तव्हां पाण रोकियो न बाबल। बिरादरीअ खे घुराए चयो कुछ न कयो। मां रोके छॾियमि अलूअ ऐं वलूअ खे। हाणे चओ त कयां कन चुराणे। घुराइनि त चवान। हलो जी संघार खान हुकुम कयो। दादन वातुरियो करीस नक में दम। मां चाहींदुसि छा त मुंहिंजी बिरादरीअ जो कंहिं सरदार वटि वञी बकवास करे। हा हा मुंहिंजी इजाज़त अथव। जिरगे खां पोइ कहिड़ो जिरगो। हा हा बिरादरनि वारो 10 तारीख़ मुक़ररु कई अथव। इहा वेझी न आहे। चलो सही आहे मुंहिंजी बिरादरी पहुची वेंदी। भली भली डीएसपी ऐं डीपीओ साहब खे इतलाह ॾेई छॾे। शहबाज़ खे ॿुधाइण मुंहिंजो न तुंहिंजो कमु आहे। ओके ओके अल्लाह हाफ़िज़। बाबल तारीख़ मुक़ररु करे छॾियाऊं। छाजी तारीख़ बगन बिरादरनि जे ठाह जी। कॾहिं सरकार? ईंदड़ 10 तारीख़। तूं वञ मिठल सभिनी खे इतलाह ॾेई छॾे। जी बिल्कुलु सरकार। मिठल तूं सभिनी खे चई आ त पंहिंजा पंहिंजा हिसाब किताब यादि कनि। हिसाब किताब किबला खून झेड़े धकी FIR इहो हिसाब किताब त फैसले में कमु ईंदो न बाबल। सही थो चई बगन। कोशिश कजे त का ॻाल्हि न रहे। वेई वेई वरी कहिड़ा ओंटार अची वेई। के बि न मां कुझु त आहे। चयमि बसि ईअं दिलि भरिजी आई। ईअं मुंहिंजी दिलि नथी भरिजी अचे। कहिड़ो जवाबु ॾियां जंहिं तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा आणे छॾियान। बसि ईअं ई अम्मा। चई चई थकिजी पई आहियां। माण्हू हिमत ऐं हौसलो नाहे विञाईंदो। दर्द अचे ॾुख अचे या का ॿी तकलीफ़ रोअण सां हल नाहे थींदी। तोखे त रोअण नक ते आहे। बस खां ॻाल्हि चढ़ी वेंदी आहे अम्मा त माण्हू बेवस थी वेंदो आहे। सोचुम त सतार छो न आयो। वस में आण पाण खे धीउ। तोखे चयो नथम त तूं दादन जहिड़े दिलेर जी भेण आहीं। दिलेर थी तूं उन दिलेर जी कदर ऐं क़ीमत लाइ बि सोच। रुगो दिल ते न हल। जी अम्मा। को अची ॾिसे त छा समझे त छो थी रोए। दादन विड़ियो अथसि मां मारियो अथसि या साणस वर्ताव सही नाहे। छा आहे आख़िर। जी अम्मा मां कोशिश कंदसि। वाके गोठ मटाइणो पवंदो या घर छॾिणो पवंदो मासी।
तो रात में नासिर मुर्सी न करे हा न त अलाए छा थी वञे। छा थियो? रात में नकाब पोशे घर में घिड़ी आया। नसीर पहिरो पिनो पोइ भॼी विया। केसि ताईं पहिरो ॾींदव? राति त भॼी विया, ॿिए भेरे आया त नुक़सान करे वेंदा। मूं त मिंथूं बि कयूं आहिनि त हितां निकिरो, पर तव्हां सोचो ई नथा। हाणे सोचो थम नूरी, छा कयां? पेरे सेरे थिया त भॼ डुक करे सघां, नसीर न करे सघंदो। चाही तो चे बादल, हाणे त रातियूं बि जागी गुज़ार बियूं। सेब केसी ताईं अमां? जेसी ताईं को घर मिले। हिन ॻोठ में वरी बि ॻोल्हे वेंदा। ॿिए हंधि मुंहिंजे मामाणनि जे ॻोठ हलबो। इहो त सही आ, पर मीरल जेल में आ, अचे केर थो? मीरल जा बचल हूंदा या वरी खैर रब्बुल आलमीन हिम्मत ॾींदो मुक़ाबले जी। मासी ॾहीं तारीख़ सब तैयार थियो ऐं बिरादरी जा कन बि खड़ा कर त जीअं बुर्दबारी ऐं ॻाल्हियुनि सां ॻाल्हि अॻिते कजे। हाज़ुर सरदार, हिक हिक खे थो चवां। और छा हिक हिक खे चवंदे? त 10 तारीख़ जेका बिरादरियुनि जे जिरगे जी मुक़रर थी आहे उन जे लाइ सब तैयारी कयो। तैयारी कहिड़ी सरदार? सभु हवाल पधरे पट पिया। बराबर घणे घणे ॻाल्हियूं रखजनि त ॻहो चढ़े न। गोहर चढ़ी वेंदो ॻहो, पर मां कराची वेंदुसि। कराची? हाँ सरदार, सोचो आ त कराची वञी का मजदूरी कयां, इन्हीअ करे तव्हां वटि आयो आहियां। भली वञ, पर जिरगे खां पोइ मोॾे हली अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सरदार साहब, उते कराचीअ में रहाइश ॾुखी आहे। सोचम त तव्हांजो जेको उते बंगलो आहे न, उनजी कंहिं कुंड पासे में रही पवंदुसि, पर पिया बची पवंदा बोतार। न न न, बंगले ते रहाइश कीअं कंदे? वञी का ॿी जाइ ताड़। ठीकु आहे, शायदि उते अगवा थियल औरतूं रहंदियूं, इन्हीअ करे तव्हां मना कयो न। औरतूं? अगवा? मथो त जाइ ते अथई न। जी किबला साईं, भला अगवा न त राज़पे सां त पोइ सोट सोडल जे लाइ जाइ कीअं जुड़ंदी? सरदार साहब, जब्बार ऐं मंठार जेकी हरकत करण वारा आहिनि ऐं तव्हां खेनि बंगले ते रहण लाइ चयो आहे, सो ख्याल दिल मां कढी छॾ, न त पोइ सोढल जी सट दुश्मन जी ॾेड़ीअ ते न त पतार। हलो बस। सरदार, हिननि खे कीअं ख़बर पई? जब्बार ऐं मंठार विपलिया हूंदा, छो त भितियुनि खे बि कन थींदा आहिनि। ख़ैर, हिननि ॿिन्ही खे घुराए त तराई लहान। हाँ हाँ, तूं मूंखे इहे थी चवे? हूं छा चयो आहे चाची? इहो ई न तो रोज़ बेइज्जती करण खां सवाइ तो वटि को ॿियो कम बि आहे? तो त आहीं बेइज्जती जे लाइक़, त पोइ छा कयां? हां, न आहियां बेइज्जती जे लाइक़। तुंहिंजो चयो न कयां, को कम न कयां, गुस्ताखी कयां, पोइ जेको वणई न सो कर। चाची न ॾिने न वरते, वेठी ताना तुन कानी, ॻाल्हि वॾी। हाणे तूं ई ॿुधाए, इहो त मुनासिब नाहे। आऊं चवे थी सारा जॻह एतिरो न ॻाल्हाए एतिरो, न त बची न सघंदी। या बंदूक खणी तोखे हणंदुसि, या त पंहिंजो पाण खे मारींदुसि। ॿिन्ही सूरतुनि में तूं बची कान सघंदी। हा चाची, भलो बि इन में आहे त खणी अच बंदूक ऐं हण मूंखे। रोज़ मरण जीअण खां बहितर आहे त हिकु दफ़ो ई मारे छॾ मूंखे। न मुंहिंजी माफ़ी थी क़बूल करे,
न वरी ख़ामोशी थी सही वञा त आख़िर काॾे वञा मां बि इंसान आहियां मूं वटि बि दिलि आहे बल्ले वे नमूनो तो ॾिस खुदा जी कुदरत आहे हाणे हिन वटि बि दिलि आहे आउं चवां थी माठ कर त मोह न कुटियाई यार मखण जी यार को मुलाकात ते भी कोन आयो आहे कैसा राही तू जो मिलण अचे यार मूंखे ओॾां जो फिकर आहे किॾां जो नूरीअ जो छा लाइ यार किथे ॿिए जे हवाले न थी वञे छा थो करे सघिजे न्यापो कयो तम सोट न जमॾां कंहिंसां सिपाही आहे न साहब हा उन सां छा कंदो न जम ज़मानत वग़ैरह जो बिलो कंदो केस जी पिवारी कंदो त कुझु थींदो न निजम करे वेंदो वास्ता अथसि वॾा करे वेंदो थी वञे बिलो बादल जी त मां वक़्ति खल लॻाईंदुसि संदसि वारस थी घर वञी वेठो आहे हलबो इरत कुंबो सीर कबो खणी वञे न खाईंदासीं हाजी में एतिरो रहो आहे जो बेड़ी थियूं तरनि लाकब ना बेदीर हमो मरो उनेस कुंपिस ना मर्जी छा बाबू चयो मास लाकब जो बोर्ड एड़ो हुंदो आ खाए न खाए तुझी मर्जी यार जमादार छॾ जा न शोर कप ने खबर अब कना जोशना जीअं वक़्तु ॾिस दॿा थो वेठो खड़काए दर्श खतुरिया अनवर संभाल खतुरी वारा तरसो खतुरिया छो तरसा बिरादरीअ जे ठाह जी तारीख़ मिली वई आहे हा खतुरिया शफन भी कोन मिलियो आहे जो सलाह मशवरो कजेसि ओए हिकिड़ो वाक़ियो ॿियो बि सही न ॿुधल रखियो न त घटि वधाई नाहे करणी जरगे ताईं रोकियो तो हुयई पर हू अॻ में ई ताणियो बीठा आहिनि न वधाए चरियो नथी खतुरिया परे न आहिनि अचो अचो हलिया नंदी इहा मजाल ॾिस न तूं निकिरी विया अच हलूं न मञे न न सा खला बि चयोमांसि मूंखे ख़बर आहे सचल त जेके साज़िशी माण्हू आहिनि न फुरकान खे बरगड़ाइण में कामयाबु विया आहिनि पंहिंजे लालच ऐं साज़िश वारी ॼार मां संदसि निकिरणु मुश्किल आहे छा साईं न चयो आहे त मांदी थी उन मार हुई तुंहिंजो अलाह बि आहे बिल्कुलु मूंखे अफ़सोस सिर्फ़ दोस्ती मां दुश्मनीअ जो आहे सचल बाबा चवंदो हो त दोस्त सां असुल न फिटाइजे जंहिंखे छॾणो आहे न ख़ामोशीअ सां छॾे वञे न त दोस्तीअ वारी दुश्मनी ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे अञा छा ख़तरनाक थी मुंहिंजी ज़िंदगी जे कट पइजी आहिनि फुरकान वारा हा यार चओ खैरू हिन सां पुराणा पलां था करणा आहिनि तो पर अच यूस था भेड़ उथ तारे ख़बर खैरू सचल न वटि पंहिंजे पलीस ज़बान सां सचल जो नालो सचल जो वहिंवार ॾीं थो या कब्रिस्तान में वञी मुर्दनि सां मिलणु चाहींदे ॾियां थो जीअं चवंदो तीअं कंदुसि वाइदो कर वाइदो आहे
वाइदो आहे मेरे ला 2 ॾींहंनि अंदरि मुंहुं न कई त पोइ न रहंदे। पुट दादन जागी तो जी अम्मा सुमी पो न बैठो छो आई बस अम्मा सुमा तो अदा का परेशानी आ का खास गाल नाहे कवर मतलब त आए जरूर आहे त सही खदीजा वारा पे याद अचनी न घर भाती थी रहा है न मां याद त अची सघनि था पर मूंखे फैसले जे गणतीअ वरायो आहे। फैसलो बिरादरनि जी ॻाल्हि आहे ठा था कराइनि पर भेण मां चाहियां थो त मुंहिंजी सरसी थिए। अलाह कंदो दुश्मन बेसोब हूंदो तुझे अॻियां झुकियल हूंदो तू सदाई सुरो ऐं सरखुरू हूंदे पुट। आमीन अम्मा पर सोभ ॻाल्हियुनि सां थींदी न। पंहिंजी बिरादरी में सरदार समेत कंहिंमें बि दम नथो ॾिसां मां। सभु सुस्त थी वेंदा आहिनि फैसलनि ऐं जिरगनि में। अम्मा बाक़ी 7 ॾींहं आहिनि। तू आराम कर अलाह वॾो आ फैसले में अञा वक़्तु पियो आ ॿियनि खे बि हिम्मत ॾींदो मालिक। इंशाअल्लाह तव्हां बि आराम कयो मां बि आराम कयां थो। रोज़ तो बेरे मारो सिज